जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू मेड़ पुलिस जो ॾुआरनि सां मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें पुलिस पारां ॿिनि ॾुआरनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। उन सिलसिले में एसएसपी दादू जो चवणु आहे त घाड़ी रोड ते फुरिजे इरादे सां बीठल ॾुआरनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं तां पुलिस जो ॾुआरनि सां मुक़ाबलो थी पियो ऐं पुलिस ॿिनि ॾुआरनि मीर कलोई ऐं आशिक़ पंवर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार मुख़्तलिफ़ केसनि में नामज़द आहिनि। संदनि 2 साथी फ़रार थी विया आहिनि। पुलिस